सिंधी इन्फो चैनल में खुश आमदीद। इन वीडियो में असां ॾिसंदासीं त 20,000 जे अंदरि कहिड़ो फ़ोन सुठो आहे। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। अचो ॾिसूं था। हिन वीडियो में जेको 3 नंबर ते असां फ़ोन रखियो आहे उहो आहे रियलमी C2। हिन फ़ोन जी मेमोरी 32 GB, रैम 2 GB, बैटरी 4000 mAh, कैमरा मेन 13 मेगापिक्सल, फ्रंट 72 ऐं हिन फ़ोन जी क़ीमत 16,000 आहे। ऐं हाणे ॻाल्हि कयूं था इन्फिनिक्स जी। हिन वीडियो में जेको 2 नंबर ते फ़ोन असां रखियो आहे उहा इन्फिनिक्स हॉट 8 GB, मेमोरी 64 GB अथसि, रैम 4 GB अथसि, कैमरा 13 मेगापिक्सल मेन ऐं 8 फ्रंट अथसि, बैटरी 5000 18,000। हिन फ़ोन जी क़ीमत आहे, तमामु बहितरीनु फ़ोन आहे। ॿियनि फ़ोननि जे मुक़ाबले 18,000 जी क़ीमत में ही हिकु बहितरीनु फ़ोन आहे। हिन वीडियो में जेको असां आख़िर में फ़ोन रखियो आहे उहो ओप्पो रखियो आहे, छो जो अॼुकल्ह माण्हुनि खे ओप्पो जो ॾाढी हाक आहे, ओप्पो जो ॾाढो शौक़ु अथनि। ओप्पो A5s जेको आहे 20,000 जे अंदरि आहे। मेमोरी 32 GB अथसि, 2 GB रैम अथसि, गेमनि लाइ सही न आहे। कैमरा 13 मेगापिक्सल अथसि, फ्रंट 8 अथसि, बैटरी 4200 mAh अथसि ऐं क़ीमत 19,000 अथसि। ओप्पो जो हिकु बहितरीनु फ़ोन आहे 20,000 जे अंदरि, जेके करे तव्हांखे जेको आहे गेम जो शौक़ु न आहे लेकिन कैमरा बहितरीनु अथसि ऐं बैटरी बि बहितरीनु अथसि। इन क़ीमत में 20,000 जे अंदरि ओप्पो ही हिकु बहितरीनु फ़ोन साबित थी सघे थो। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। इन सां असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी, त इन करे असां ॿिया अहिड़ियूं वीडियो खोड़ पोस्ट कंदासीं। जेकॾहिं सब्सक्राइब न कंदो, लाइक न कंदो त असांजी हौसला शिकनी थींदी, पोइ असां अहिड़ियूं वीडियो अपलोड न करे सघंदासीं जेकॾहिं सिंधी तमामु असांजी सपोर्ट न कंदी।